हुननि जी रद्द कई हुई। पहिरें केस जेको उहो ATC कोर्ट में हो, पोइ उन खां बाद में ट्रांसफर थी करे मॉडल क्रिमिनल कोर्ट में हलियो। टे जेके आहिनि उहे जेल में टिनि जी बेल सेशन ATC कोर्ट बि रद्द कई आहे, मॉडल कोर्ट बि रद्द कई आहे ऐं हाई कोर्ट बि रद्द कई आहे। जेको बि हुननि जो सभु कुझु आहे, जेको बि हुननि जी ज़ोर ज़बरदस्ती आहे, जेके बि हू पाण सां गॾु हथियारबंद माण्हू वठी था अचनि, जेके बि इनामी याफ़्ता माण्हू वठी था अचनि, इहो ॻोठ मुराद खोखर कंहिंखां लिखियल न आहे। हर ॾोह, चाहे मंशियात खां वठी करे खून रेज़ीअ ताईं, फुर खां वठी करे अगवा थियण ताईं, हर ॾोह जेको आहे, हर पीढ़ी जेका इन ॻोठ मां ज़रूरु निकिरंदी। हर पिली, हर जेका आहे न हिकिड़ो हूंदो आहे त हर ॾोह जी पिली इन ॻोठ खां ज़रूरु निकिरे थी, चाहे उहो कहिड़ो बि माण्हू हुजे, इन ॻोठ खां त ज़रूरु उहा शइ निकिरे थी। लेकिन इहा हक़ ऐं सच जी भेड़ आहे। ऐं शहनाज़ पंहिंजे ॿारनि खे कॾहिं बि हथियार खणणु कोन सेखारियो। शहनाज़ पंहिंजे ॿारनि खे कलम ॾिनो ऐं इनशाला 3 सालनि खां हुननि जो औलाद, हुननि जे ख़ानदान सब्र कयो। हक़ ऐं सच जी जीत थींदी। हिकु चवणी आहे न मोलालीअ जी, त हर उरूज जो ज़वाल अचिणो आहे। हुननि पंहिंजे तॾे ते घुराए करे हिकु सिंधी सकाफ़त खे जेको लीको ॾिनो आहे, हिकु न्याणीअ खे घुराए करे मर्दनि हुन ते वार कयो आहे, हुनखे जेको आहे गोलियुनि सां हुनजो सीनो जेको आहे छनी कयो आहे हिकु माउ जो ऐं हुनजे औलाद जे अॻियां। इनशाला हुनजो इंसाफ़ ज़रूरु थींदो, भरवसो आहे। ऐं असांखे पूरो भरवसो आहे आला इदारनि ते, आला अदालतुनि ते, आला ऑफिसरनि ते। ऐं अॼु ताईं जेको बि ट्रायल हलियो आहे असांजो फेयर ई हलियो आहे। ऐं इनशाला सुभाणे बि जेको बि फ़ैसिलो हूंदो असांजी अखियुनि ते, ऐं उमेदु आहे त सुभाणे ज़रूरु इंसाफ़ थींदो। को त ॾींहुं असांजो बि ईंदो जंहिं ॾींहुं शहीद जा बच्चा, शहीद जो ख़ानदान, शहीद जा ॿार बि ईद कंदा। को ॾींहुं असांजो बि ईंदो जंहिं ॾींहुं असां बि कारो वॻो लाहे करे असां चवंदासीं हा असांखे बि इंसाफ़ मिलियो। ऐं इनशाला ज़रूरु इंसाफ़ मिलंदो। एतिरी अज़ियत ॾिनी वई जो अॼु 3 साल पूरा थियण वारा आहिनि, 3 साल पूरा थियण वारा आहिनि। लेकिन असांजो ॾींहुं, असांजी राति, असांजो वक़्तु कीअं थो गुज़रे उहो असांखे ख़बर आहे। हिकु अलाह वारी मौत हूंदी आहे, पोइ हलियो वेंदो आहे। लेकिन जेको असां सां थियो आहे, जेको शहनाज़ अंसारीअ जे औलाद सां थियो आहे, उहो अलाह कंहिंखे बि एतिरी वॾी अज़ियत न ॾे। लेकिन इनशाला उमेदु आहे, एतिरो मज़बूत बि अलाह कयो आहे। इनशाला उमेदु आहे त सुभाणे बि मज़बूत ई रहंदासीं ऐं इनशाला सुभाणे इंसाफ़ ई मिलंदो ऐं हक़ ऐं सच जी जीत थींदी। बल्कि शहनाज़ अंसारीअ जे ॿारनि खे न, आवाम जे हर फ़र्द खे, हर उन इंसान खे इंसाफ़ मिलंदो जंहिंजे लाइ उहो मसीहो हुई, जंहिंजे लाइ उहा कमकार कंदी हुई, जंहिंजे करे नौशारो अॼु ॿुधे धणको आहे। इनशाला सुभाणे वारो ॾींहुं जेको आहे असां लाइ त वॾो आहे, पर हर उन इंसान लाइ बि आहे, हर उन इंसान जी बि अखियुनि फ़ैसिले में आहे त जेका असांजो मसीहो हुई, जेका सभिनि जो मसीहो बि कोर्ट जो फ़ैसिलो हूंदो, असां हुनखे लबैक चवंदासीं। ऐं पहिरें ॾींहं खां वठी करे असां कलम जी वेड़ विढ़ंदा आया आहियूं। कलम सां पंहिंजो जेको आहे इंसाफ़ घुरियो आहे। इनशाला आला अदालतुनि ते, जज साहब ते ऐं आला ऑफिसरनि ते भरवसो आहे त इनशाला सुभाणे ज़रूरु असांखे इंसाफ़ मिलंदो। हिकु दफ़ो ॿीहर बि चवंदसि त सुभाणे लाइ असां लाइ तव्हांजो साथ, तव्हांजूं दुआऊं असां लाइ जेके आहिनि असांजी मज़बूती आहिनि। शहीद जे ॿारनि लाइ, शहीद जे ख़ानदान लाइ मज़बूती आहिनि। सुभाणे वारो ॾींहुं जेको आहे शायदि जेके ही 3 साल हुआ असां सब्र में गुज़ारिया, सुभाणे जो ॾींहुं जेको आहे इनशाला उहो बि असां सब्र में ई गुज़ारींदासीं। छोकी उमेदु आहे हिकु अलाह में, ॿियो ऑफिसरनि में। हिकु अलाह में इनशाला हक़ ऐं सच जो इंसाफ़ थींदो ऐं इनशाला शहीद जे बच्चनि खे हुनजी माउ जो इंसाफ़ मिलंदो, जेका 3 साल पहिरियों ॻोठ मुराद खोखर में हिकु वहशी दरिंदनि जे हथां